अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। फ्रेंड्स, मायरा किचन में अॼु असां तव्हांजे लाइ खणी आया आहियूं मज़ेदार हैदराबादी मटन दम बिरयानी जी रेसिपी। ही हैदराबादी बिरयानी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु प्याले में असां वटि आहे नंढो गोश्त 1 किलो, ॾही विझूं था 1 कप, थूम जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून, अदरक जो पेस्ट आहे 1 टेबल स्पून, लूण विझूं था 1 टीस्पून, सुकनि धाणनि जो पाउडर आहे 1.5 टेबल स्पून, ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून, हेड विझूं था 1/2 टेबल स्पून, मीट टेंडराइज़र पाउडर आहे 1 टेबल स्पून, कटियल सावा मिर्च आहिनि 2 खां 3 अदद, लीमे जो रस विझूं था 2 टेबल स्पून, सावा धाणा आहिनि तक़रीबन 1 बंच, गरम मसाला पाउडर आहे 1 टेबल स्पून, कारनि मिर्चनि जो पाउडर आहे 1 टीस्पून, फ्राइड बसर विझूं, तक़रीबन 2 अदद मीडियम साइज़ जा बसर खणी असां फ्राई कया आहिनि ऐं चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था तेल 4 टेबल स्पून, तेल विझण खां पोइ तक़रीबन 1 खां 2 कलाक जे लाइ असां गोश्त खे रेफ्रिजरेट कंदासीं। ऐं हाणे हिते असां वटि चांवर आहिनि 1 किलो ऐं चांवरनि खे असां पिसाए रखी छॾियो आहे ऐं हिकु प्रेशर कुकर में असां पाणी विझूं था 5 खां 6 कप्स, नंढा फोटा विझूं था 6 खां 8 अदद, लौंग विझूं था 4 खां 5 अदद, दालचीनी जूं 2 अदद स्टिक्स विझूं था, कमाल पटर जा पत्ता आहिनि 2 खां 3 अदद, लूण आहे 1 टेबल स्पून, तव्हां चाहियो त घटि या वधि करे सघो था, तेल विझूं था 3 खां 4 टेबल स्पून ऐं हाणे पाणी खे बॉयल थियण ॾींदासीं। पाणी जीअं उबलण लॻो आहे त हाणे असां चांवर विझूं था, ऐं चांवरनि खे असां अधु ॻरण ताईं पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, चांवरनि खे असां अधु ॻरण ताईं पचायो आहे ऐं हाणे हिकु पतीले में असां मैरिनेट कयल गोश्त विझूं था ऐं गोश्त जी लेयर लॻायूं था। गोश्त जी लेयर लॻाई आहे त हाणे असां उबलियल चांवरनि मां अधु चांवर गोश्त जे मथां विझूं था ऐं चङी तरह सां लेयर लॻाईंदासीं ऐं पोइ विझूं था सावा धाणा, फूदने जा पत्ता विझूं था, सावा मिर्च विझूं था ऐं हाणे विझूं था फ्राइड थियल बसर। उन खां पोइ हाणे असां विझूं था ज़ाफ़रान मिल्क, तक़रीबन अधु कप खीर में असां अधु टीस्पून जे क़रीब ज़ाफ़रान विझी मिक्स कयो आहे ऐं ज़ाफ़रान मिल्क जा 3 टेबल स्पून असां हाणे विझूं था। ज़ाफ़रान मिल्क विझी असां बाक़ी बचियल उबलियल चांवर विझंदासीं ऐं चङी तरह सां लेयर लॻाईंदासीं। उन खां पोइ असां विझूं था कुझु कटियल सावा मिर्च, फूदने जा पत्ता विझूं था, कुझु सावा धाणा विझूं था ऐं हाणे बाक़ी बचियल ज़ाफ़रान मिल्क विझूं था ऐं मथां विझूं था फ्राइड थियल बसर ऐं कुकिंग ऑयल विझूं था 3 खां 4 टेबल स्पून। हाणे असां फॉइल पेपर सां कवर कयूं था ऐं मथां ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ तेज़ बाहि ते पचाईंदासीं। जी फ्रेंड्स, तक़रीबन 10 मिनट्स ताईं तेज़ बाहि रखण खां पोइ हाणे असां बाहि खे बिल्कुलु हल्को करे छॾियो आहे ऐं तक़रीबन 50 खां 55 मिनट्स ताईं बिरयानी खे दम ते रखंदासीं।
जी फ्रेंड्स, हैदराबादी मटन दम बिरयानी खे तक़रीबन 50 खां 55 मिनट्स ताईं असां हल्की बाहि ते दम ते रखियो हुयो ऐं हाणे असांजी मज़ेदार बिरयानी सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा किचन। अॼु असां मायरा किचन में ठाहियूं था हिकु तमामु आसान ऐं मज़ेदार हैदराबादी बीफ बिरयानी जी रेसिपी। बिरयानी ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिते खयूं आहे हिकु अदद पतीलो, ऐं पतीलो जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां ऐड कयूं था तेल 1 कप जे बराबरि। तेल थोरो गरम थींदो त हाणे असां विझूं था कटियल बसर 2 कप्स। तक़रीबन 3 खां 4 अदद विचोली साइज़ जा बसर खणी असां स्लाइस करे छॾिया आहिनि। फ्राई कंदासीं तक़रीबन 3 खां 4 मिनट जे लाइ विचोली बाहि ते, जेसि ताईं बसर कलर तब्दील करे छॾनि ऐं लाइट गोल्डन थी वञनि। जी फ्रेंड्स, तक़रीबन 3 खां 4 मिनट जे लाइ असां विचोली बाहि ते बसरनि खे फ्राई करे छॾियो आहे ऐं बसर जीअं थोरा लाइट गोल्डन थी विया आहिनि त हाणे असां बसरनि खे पतीले मां कढी करे अलॻि करे रखे छॾींदासीं। ऐं हाणे उन ई तेल में असां विझूं था नंढा फोटा 10 अदद, वॾा फोटा विझंदासीं 2 अदद, कमाल पट जा पत्ता आहिनि 3 अदद, सॼा कारा मिर्च आहिनि 1 टीस्पून जे बराबरि, ज़ीरो विझूं था 1 टेबल स्पून। ऐं हाणे बॉइल थियल वॾो गोश्त आहे 1 kg जे बराबरि, उहो ऐड कयूं था। कटियल अदरक आहे 1 टेबल स्पून ऐं कटियल थूम आहे 1 टेबल स्पून। इहे सभई शयूं गोश्त सां चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे असां गोश्त खे भुञंदासीं तक़रीबन 6 खां 8 मिनट जे लाइ विचोली बाहि ते। जी फ्रेंड्स, असां 6 खां 8 मिनट जे लाइ गोश्त खे विचोली बाहि ते चङी तरह सां पचायो आहे ऐं भुञी छॾियो आहे। त हाणे विझूं था टमेटो प्यूरी 1.5 कप, 4 खां 5 अदद टमाटा खणी असां पाणी सां मिक्स करे ऐं पीसे रखे छॾिया हुया, उहे विझूं था। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर आहे 1.5 टेबल स्पून। हेठि असां विझूं था 1 टीस्पून ऐं लूणु विझूं था 1.5 टेबल स्पून। तव्हांखे जेतिरो पसंदि आहे तव्हां उन हिसाब सां विझी सघो था। सुकनि धणनि जो पाउडर आहे 1 टेबल स्पून ऐं चाट मसाले जो पाउडर आहे 1 टेबल स्पून। हाणे इन सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾींदासीं ऐं असां गोश्त खे मज़ीद पचाईंदासीं 3 खां 4 मिनट जे लाइ विचोली बाहि ते। टे खां 4 मिनट जे लाइ गोश्त खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे असां गोश्त जी यखनी ऐड कंदासीं। जंहिं पाणी में असां गोश्त उॿारे रखियो हुयो उहो ई पाणी आहे तक़रीबन 2.5 कपनि जे बराबरि, उहो असां ऐड कयूं था। हाणे असां उॿरण ॾींदासीं ऐं जीअं ई उॿरण लॻंदो गोश्त त असां ढक ॾेई करे तक़रीबन 6 खां 8 मिनट जे लाइ विचोली बाहि ते पचाइण लाइ रखी छॾियूं था। जी फ्रेंड्स, 6 खां 8 मिनट्स जे लाइ असां विचोली बाहि ते गोश्त खे पचायो आहे ऐं हाणे पाणी ख़ुश्क थी चुको आहे त असां चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे गोश्त खे। हाणे ऐड कयूं था उॿरियल चांवर 1 किलो जे बराबरि। असां चांवरनि खे 80% ताईं ॻारे छॾियो हुयो ऐं 2 कणियूं रहिजी वियूं आहिनि, त हाणे असां चांवरनि खे कोरमे जे मथां ऐड कंदासीं ऐं अधु चांवरनि जी लेयर चङी तरह सां फैलाए छॾींदासीं। अधु चांवरनि जी लेयर लॻाई आहे। हाणे विझूं था फ्राई थियल बसर जेके असां पहिरियों ई फ्राई करे रखे छॾिया हुया। अधु फ्राई थियल बसर असां हाणे विझंदासीं ऐं बाक़ी बचियल बसर असां चांवरनि जी ॿी लेयर जे लाइ रखे छॾींदासीं। हाणे विझंदासीं टमाटनि जा स्लाइसिस, हाणे लीमे जा स्लाइसिस विझूं था। तक़रीबन 5 अदद सावा मिर्च साबित असां विझी रहिया आहियूं ऐं हाणे असां विझंदासीं बाक़ी बचियल बॉइल्ड राइस जेके असां रखे छॾिया हुया। जेके बचियल चांवर आहिनि उनजी लेयर बि चङी तरह सां लॻाए छॾींदासीं।
ऐं चांवर जे मथां हाणे विझंदासीं बाक़ी बचियल फ्राइड थियल बसर जेके असां सेकेंड लेयर लाइ रखिया हुया। हाणे विझंदासीं फूड कलर ज़र्दे जो रंग 1/4 टीस्पून, कटियल सावा धाणा विझूं था 1/4 कप जे बराबरि, ऐं हाणे ढक ॾेई करे दम ते रखंदासीं चांवरनि खे तक़रीबन 15 मिनट जे लाइ हल्की बाहि ते। जी फ्रेंड्स, 15 मिनट्स ताईं हल्की बाहि ते दम ॾियण खां पोइ असांजी मज़ेदार हैदराबादी बीफ बिरयानी बिल्कुलु तयारु आहे। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में खणी आया आहियूं मज़ेदार इंडियन स्टाइल चिकन बिरयानी जी रेसिपी। अचो त ॾिसूं कीअं ठहंदी आहे असांजी इंडियन स्टाइल चिकन बिरयानी। इन जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु बाउल में चिकन ऐड कयो आहे 1 किलो, हैड ऐड कंदासीं 1 टीस्पून, कटियल थूम आहे 1 टेबल स्पून, ऐं कटियल अदरक आहे 1 टेबल स्पून। ये सभई शयूं चिकन सां गॾु चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे असां मैरिनेट करे रखंदासीं अधु कलाक जे लाइ। अधु कलाक ताईं चिकन खे मैरिनेट कयो आहे। हाणे हिकु पतीले में तेल विझंदासीं 1 कप। तेल जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां कटियल बसर विझंदासीं 1.5 कप जे बराबरि आहिनि, ऐं बसरनि खे फ्राई कंदासीं जेसि ताईं बसर कलर चेंज कनि ऐं गोल्डन ब्राउन थी वञनि। बसर फ्राई थी विया आहिनि त हाणे असां बसर कढी पतीले मां रखी छॾींदासीं, ऐं बाक़ी 1 चमचे जे बराबरि बसर जेके आहिनि उहे पतीले में रहण ॾींदासीं, ऐं विझंदासीं कमाल पट जा पत्ता 4 अदद, साबित कारा मिर्च विझंदासीं 1/2 टीस्पून, ऐं थोरी देरि जे लाइ पचाईंदासीं। तक़रीबन 3 खां 4 सेकंड्स ताईं पचाइण खां पोइ हाणे ऐड कंदासीं मैरिनेटेड चिकन जेको असां पहिरियों मैरिनेट करे रखी छॾियो हुयो, उहो चिकन ऐड कयूं था ऐं चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं पचाईंदासीं तक़रीबन 5 खां 8 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। 5 खां 8 मिनट्स ताईं असां चिकन खे विचोली बाहि ते पचायो आहे, ऐं हाणे चिकन जो जेको रंग आहे उहो तब्दील थी वियो आहे। त हाणे विझंदासीं कुटियल ॻाढ़ा मिर्च 1 टेबल स्पून, सुकनि धाणनि जो पाउडर ऐड कंदासीं 1 टेबल स्पून, लूणु विझंदासीं 1.5 टेबल स्पून जे बराबरि, तव्हां पंहिंजे टेस्ट जे मुताबिक़ विझी सघो था। कटियल सावा धाणा आहिनि 1/2 कप, कटियल सावा मिर्च ऐड कंदासीं 1 टेबल स्पून जे बराबरि, चङी तरह सां मिक्स कंदासीं ऐं हाणे पचण ॾींदासीं तक़रीबन 5 खां 6 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। 5 खां 6 मिनट्स ताईं विचोली बाहि ते असां चिकन खे भुञी करे हाणे विझंदासीं पाणी तक़रीबन 1.5 कप। पाणी विझी चङी तरह सां मिक्स कयो आहे ऐं हाणे बॉयल थियण ॾींदासीं। जीअं बॉयल थियण लॻंदो त हाणे ढक ॾेई करे पचण लाइ रखंदासीं तक़रीबन 10 खां 12 मिनट्स ताईं विचोली बाहि ते। ॾह खां 12 मिनट्स ताईं चिकन खे विचोली बाहि ते पचायो आहे। हाणे असां विझंदासीं 1 किलो चांवर जेके असां पहिरियों ई पिसाए रखी छॾिया हुया, ऐं चांवर विझण खां पोइ विझंदासीं फूदने जा पत्ता जेके आहिनि तक़रीबन 1/2 कप, साबित सावा मिर्च विझंदासीं 6 खां 8 अदद, ऐं सावा मिर्च विझी चङी तरह सां मिक्स कंदासीं। हाणे पाणी विझूं था 6 कप्स, 6 कप्स जे बराबरि पाणी विधो आहे, ऐं हाणे ढकु ॾींदासीं ऐं 4 खां 5 मिनट्स ताईं मीडियम फ्लेम ते पचाईंदासीं। 4 खां 5 मिनट्स ताईं विचोली बाहि ते पचायो आहे, ऐं हाणे ढकु लाहे करे ऐं मिक्स कंदासीं चङी तरह ऐं पचाईंदासीं जेसि ताईं त पाणी ख़ुश्क थी वञे।
जी फ्रेंड्स, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो त चांवरनि जो पाणी हाणे ख़ुश्क थी वियो आहे ऐं चांवर दम ते अची विया आहिनि। त हाणे असां छिड़कींदासीं फ्राए थियल बसर जेके असां पहिरियां अलॻि करे रखे छॾिया हुया। फ्राए थियल बसर विझण खां पोइ कवर कंदासीं ऐं ढकु ॾेई करे दम ते रखंदासीं तक़रीबन 10 खां 15 मिनट्स ताईं हल्की बाहि ते। जी फ्रेंड्स, 10 खां 15 मिनट्स ताईं चांवरनि खे दम ॾियण खां पोइ असांजी इंडियन स्टाइल चिकन बिरयानी बिल्कुलु तयारु आहे। उमेदु कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। असां इंशाअल्लाह मुलाक़ात कंदासीं तव्हां सां हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।